अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वला आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला अस्हाबिही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमाईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह। युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। सुभान अल्लाह। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। सुभान अल्लाह। व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। इलाही तो आशिक़न जी ख़ल्क़ी अहली ज़ात के विहन वाटन ते के जागन सारी रात रह फुटे प्रभात वनी मेलो कन मुहम्मद से। सुभान अल्लाह। करबला जे पिड़ में आया जुंग जुआन धरती धुबी लर्जी थर थल्या आसमान पोए कर हुई कान हुयो नजारो नीह जो। सुभान अल्लाह। करबला जे पिड़ में खिमा खोड़ियां झेड़ो यज़ीद न साम्हूं जुंबी जोड़ियां
मोहन मोरियों पसीता तरार जो सुभान अल्लाह। हमदई सलात खां बाद काबिल तकरीम सदर महफिल किबला साईं अलहाज सैयद खमन शाह शिराजी दामत बरकातुहुल आलिया व दीगर वाजिब ताज़ीम सादात इकराम व उलमा इकराम व हुफ़ाज़ इकराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐ मुझा प्यारा बुजुर्गों दोस्तों भाई अल्हम्दुलिल्लाह जिए तव्हां खे मालूम आहे अॼु को ही बाबरकत प्रोग्राम असांजे प्यारे भाउ मोहतरम अदा वडेरो रुस्तम साहिब जो कयो अदा वडेरो हाजी नज़ीर ऐं अदा शेर अली जोखियो ऐं साईं नूर शाह बादशाह जा जेके मुरीदन अक़ीदतमंदन उन्हनि सभिनीनि पारां साईं जो सालियानो उर्स मुबारक मल्हायो पियो वञे। उन सां गॾु गॾु मुहर्रम शरीफ़ महीने जे हवाले सां इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम व दीगर शुहदाए करबला रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जे उर्स मुबारक जे सिलसिले में भी जो को प्रोग्राम सुभान अल्लाह। काफी देर खां प्रोग्राम शुरू हुआ सदर महफिल जे मिठन मोलन में ही प्रोग्राम जारी ऐं सारिया ऐं साईं सगोरे पाण माशा अल्लाह निमाज जे बारे में तमाम जामे गालियों असां तव्हां सभिनीनि खे पेश कयूं। अल्लाह साईं शाल असां खे साईं जे इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह साईं अॼोको ही इज्तिमा पंहिंजी बारगाह में इमामन पाकन जी बारगाह में साईं सैयद नूर शाह बादशाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि जी बारगाह में कबूल ऐं मंजूर फरमाए। आमीन। ऐं जन जन भी हिन प्रोग्राम में वरतो आहे अल्लाह साईं उन्हनि जे हिस्सन खे कबूल ऐं मंजूर फरमाए। आमीन। मूं अवां जी ख़िदमत में चंद कलिमात तिलावत कया आहिनि उन्हनि जो तर्जुमो उन खां बाद इमामन पाकन जा फज़ाइल उन्हनि जो शान टाइम जे हिसाब सां इरादो मूं कयो त मुख़्तसर ऐं थुल्हियूं थुल्हियूं ॻाल्हियूं बयान करे अवां खे पूरो करबला जो फ़लसफ़ो ॿुधायो त ही सॼो जेको वाक़ियो पेश आयो कीअं थियो छा थियो वो अल्लाह वारनि जूं ॻाल्हियूं अवां जी ख़िदमत में अर्ज़ रखंदुसि। अवां सॼी जमात खे अपील आहे त ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान आहे त ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाम। मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सींगारे वेंदो। सुभान अल्लाह। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियो जेका सलात असां तव्हां जे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल
वसल्लम अलैका या हबीबल्लाह युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, कुछ माण्हू मोहब्बत करण जूं अहिड़ियूं दावाऊं था कनि ग़ैरनि सां जेड़ी दावा पंहिंजे सच्चे रब सां घुर करणु खपे। अल्लाह पाक फरमाए थो, पर जेके मोमिन बाना आहिनि मुस्लमान उहे पंहिंजे रब करीम सां शदीद सख्त क़िस्म जी मोहब्बत कंदा आहिनि। ये भी समझो कि जे पाण मिसाल ॾींदा आहियूं, अदा ससुई पुनुअ जे लाइ किरदार अदा कयो, या पुनु ससुए जे लाइ लैला मजनू जूं इश्क जूं ॻाल्हियूं, शीरीन फरहाद जूं ॻाल्हियूं, सुहिणी मिहार जूं ॻाल्हियूं, अहिड़ा खोड़ दुनिया जे मजादी आशिकनि जा वाक़िया आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हिकिड़ो इशारो इहो आहे त अवां इन्हनि आशिकनि जा दास्तान पढ़ो था, पर कॾहिं मां रब जे सच्चे आशिकनि जा बि दास्तान पढ़ो ऐं ॿुधो। सुभान अल्लाह। त मुंहिंजे आशिकनि मुंहिंजे लाइ छा किरदार अदा कयो, छा उन्हनि क़ुर्बानियूं ॾिनियूं, उहे खोड़ वाक़िया। मसलन मिसाल जे तौर हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जो बयान पढ़ो, आलिमनि जा बयान ॿुधो। हज़रत बिलाल अल्लाह जे रसूल सां केतिरी मोहब्बत कई। असां तव्हांखे त आसानी सां दीन मिलियो आहे, असां न सख़्ती ॾिठी, न बुख, न उञ, कुझु न ॾिठो, पर इन्हनि आशिकनि जी तारीख़ पढ़ी ॾिस। इन्हनि दीन जे लाइ अल्लाह जे पाक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में कहिड़ियूं कहिड़ियूं मुसीबतूं न ॾिठियूं, कहिड़ा दुख न ॾिठा। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हर दर्द ॾिठाऊं, बुख उञ सभु ॻाल्हियूं ॾिठाऊं, पर अल्लाह जे रसूल जी मोहब्बत खां इंच बि पोइते न। सुभान अल्लाह। मिठाई साहब इन्हनि जे लाइ फरमाईंदो आहे, फरमाए थो असुल आशिकनि जो सिर न सांढण कम, सवसर रखा अगरो संदो दोस्तां दम, ही हॾो ऐं चम भोरियो जान मोहम्मद तां। सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह। तारीख़ बयान थी करे जॾहिं हज़रत बिलाल अल्लाह जे रसूल ते ईमान आंदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, पाण हिकिड़े काफ़र जो ज़र ख़रीद ग़ुलाम हो, उमैया बिन खल्फ जो सख्त काफ़र हो। जॾहिं उनखे ख़बर पई त मुंहिंजो ग़ुलाम, मुंहिंजो वरतल, मुंहिंजो ख़रीदियल ग़ुलाम वरी तारीफ़ ॿियनि जी थो करे, मोहब्बत ॿियनि सां वेठो करे, कलमूं ॿियनि जो वेठो पढ़े, असां वारो दीन छॾे वियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, उन हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मथां बेहद जुल्म करण शुरू कयो, एतिरे क़दर जो मुंहिंजा प्यारा हज़रत बिलाल जा हथ बि ॿधंदा हुआ, पेरनि में रस्सियूं विझंदा हुआ, ऐं ॿारनि खे, जवान छोकरनि खे उहे रस्सियूं हथनि में ॾींदा हुआ त हाणे तव्हां हज़रत बिलाल खे
मक्के जी घिजन बाज़ारनि में फिरायो उनके गिरियो घसीटो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो जॾहिं उहे नौजवान छोकरा हज़रत बिलाल खे गिरींदा हा ओ मुंहिंजा प्यारा ज़ख़्म थी वेंदा हा पुठीअ मुबारक तां खल लही वेंदी पोइ जॾहिं उहे थकिजी पवंदा हा त जल्लाद सीने ते वेही तलवार खणी हज़रत बिलाल खे चवंदो हो बिलाल अल्लाह अल्लाह जे रसूल जो कलमो छॾी थो या न तुंहिंजे हाकम जो तुंहिंजे सरदार जंहिं तोखे ख़रीद कयो आहे उन जो हुकुम आहे जेकॾहिं कलमो न छॾे त शहीद करे छॾियो तुंहिंजी कहिड़ी मर्ज़ी आहे। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जवाब ॾींदो हो भली मूंखे क़त्ल करे छॾियो जो कुझु बि कयो जेस ताईं ज़बान चुरंदी फुरंदी तेस ताईं अल्लाह अल्लाह जे रसूल जो कलमो पढ़ंदे। सुभान अल्लाह। उहे काफ़र उहे जल्लाद परेशान थी वेंदा हा ऐं पुछंदा हा बिलाल तो अल्लाह जे रसूल में छा ॾिठो आहे हालांकि वो दुर्रे यतीम तुंहिंजे मालिक वटि दौलत सोना चांदिया सब कुछ तोखे ॾियण जे लाइ तयार आहे बिलाल तो मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में छा ॾिठो आहे। हज़रत बिलाल उन्हनि खे इहो जवाब ॾींदो मूंखे कुझु दोस्तनि फरमाइशूं कयूं आहिनि त मां अहिड़े अंदाज़ सां हलां जो उन्हनि आशिक़नि जूं बि फरमाइशूं पूरियूं कंदो हलां। हज़रत बिलाल उन्हनि खे कहिड़ो जवाब ॾिनो अदाए पैसे ॾोकण जो चक्कर न आहे हे इश्क जो सौदो आहे मोहब्बत जो वापार आहे मुंहिंजी दिल मदीने वारे साईं सां ॿिया सभु बातिल आहिनि हक़ आहे त रसूल दो जां वटि सचो रब आहे त अल्लाह पाक आहे सचो रसूल आहे उन जो महबूब मूं दिल उन्हनि खे ॾिनी आहे मां मजबूर आहियां। हज़रत बिलाल जे इन्हनि लफ़्ज़नि जो तर्जुमो साईं सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह फरमाए तो अखियां मोहलाला वन बेवस लगियां अखियां मोहलाला वन बेवस लगियां है लगियां सोना तेरे नाल अखियां मोला वन बेवस लगियां इन अखियां दा बुलड़ा महंगा अदा इन बुलड़ा महंगा बोले विकामल मास रसिया बोले विकामल मास रसिया रतिया वो अल्लाह वन बेवस लगिया हाय इन अखियां दा सब है लगारो इन अखियां दा सब है लगारो पटियां पटियां बद बद में छकियां पटियां बद बद में छकियां छकियां वाला ला वन बेवस लगियां ओ लगियां सोना तेरे नाल अखियां वाला ला
अखियां वाला ला वन बेवस लगियां है लगियां सोहना तेरे नाल अखियां वाला ला वन बेवस लगियां। सुभान अल्लाह। साईं सजन इन अखियां दी है जान अजब साईं सजन इन अखियां दी है जान अजब हुण मैं इन्हां रमज़ान विच रखियां हुण मैं इन्हां रमज़ान विच रखियां मौला ला वन बेवस लगियां। सुभान अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह पाक पंहिंजे आशिकन ते अहिड़ा इम्तिहान दा एड़ा औखा वक्त आया मुझा प्यारा सिर जो सौदो करे वही रहा सब कुछ कुर्बान करे वही रहा अल्लाह दे रसूल दे खातिर गोठ छड़ना प्या तो उन्हें गोठ छड़े देना माइट छड़ना प्या माइट छड़े देना ओ मुझा प्यारा कनखे बच्चा बाहर छड़ना प्या बच्चा बाहर छड़े देना यारी दोस्तों टोले छड़ाओ अल्लाह से फरमाए तो इन्नल लज़ीना कालू रब्बुल्लाह सुम्मा इस्तकामू फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सुभान अल्लाह। धरती ते मुझा अहिड़ा बाना भी आहिनि जेके चवनि था त असांजो रब अल्लाह आहे पोइ रब चवण ते हिकु अल्लाह जे साम्हूं झुकण ते सचे रसूल ते ईमान आणण जे करे उन्हनि जे मथां वॾा वॾा इम्तिहान आया वॾियूं वॾियूं तकलीफ़ूं आयो पर उहे मुतज़ल्ज़ल कोन थिया परेशान कोन थिया अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहिया रब जी रज़ा ते ख़ुशि रहिया। अल्लाह से फरमाए तो मां बकदरदान आया क़यामत के दिहाड़े जब मुनी दरबार में ईंदा ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सुभान अल्लाह। मां उन्हनि जे मथां क़यामत वारा खौफ डप सब ठारे छॾिया क़यामत जे दिहाड़े उहे गुलनि वांगुरु जगमंदा ईंदा उन्हनि जा चेहरा नूर सां चमकंदा ईंदा उन्हनि जे लाइ को हिसाब कोन्हे उन्हनि जे मथां हसर जो को खौफ न आहे इन्हनि साबिरीन जा साबिरीन मुंहिंजे बाननि जे मथां उहे बाना या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मस्साबिरीन। सुभान अल्लाह। उहे ईमान वारा जिन सब्र कयो नमाज पढ़ियो नमाज सां दिल गंढियो पोइ मूंखे सॾ कयाऊं अल्लाह साईं असां आजिर तुंहिंजा बाना आहियूं बशरी तकादन सां आहियूं अल्लाह पाक असांखे तूं आज़माई थो पर रब करीम असांजी मदद बि फरमाए जा अल्लाह से फरमाए थो इन्नल्लाह मस्साबिरीन पोइ मां रब उन्हनि साबिरनि जी मदद बि फरमाईंदो आहियां। सुभान अल्लाह। ये खुदा जा आशिक तारीख भरी पई खुदा जे आशिकन मजो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिकन मो इश्क मोहब्बत का सवा मुजादी दोस्तों मजो भी ना है साकिन शायर साईं सकल सरमस रहमतुल्लाह अलैह फरमाए तो जिस इश्क में शरणा दिया दो जग जिया तो क्या हुआ। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जिस इश्क में शरणा दिया दो जग जिया तो क्या
मसले बते दे और क्या कादी खोल किताबा मसले बते दे और क्या पढ़ता अमल करता नहीं पढ़ता अमल तो करता नहीं काजी बनिया तो क्या हुआ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिस इश्क में शरणा दिया दो जग जिया तो क्या हुआ हाजी मक्के में शहर में सजदा कर क्या हुआ दिलदार कुफर तो कटता नहीं दिलदार कुफर तो कटता नहीं हाजी बनिया तो क्या हुआ सुभान अल्लाह इश्क में शरणा दिया दो जग जिया तो क्या हुआ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जोगी जुगत करता नहीं कपड़ा रंगा तो क्या हुआ जोगी जुगत करता नहीं कपड़ा रंगा तो क्या हुआ अपना अंदर तो रंगता नहीं अपना अंदर तो रंगता नहीं जोगी बनिया तो क्या हुआ सुनकर उससे चल इश्क दा घोड़ा गड़ाया तो क्या हुआ सुनकर उससे चल इश्क दा घोड़ा गड़ाया तो क्या हुआ अपने अंदर तू रोता नहीं अपने अंदर तू रोता नहीं लोका सुनाया तो क्या हुआ सुभान अल्लाह जिस इश्क में शरणा दिया दो जग जिया तो क्या हुआ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। प्यारा मुसलमान भाइयों जन जन अल्लाह से मोहब्बत कई इश्क कयो खुदा उन्हनि खे आज़मायो पर अञा इश्क खे शायद सही मज़ो न आयो सब्र खे अञा मज़ो न आयो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात दुनिया मजाजी इश्क जी दावा करण वारन खे करबला जो नज़ारो ॾेखारण चाहियो
प्यारा मुसलमान भाइयों, अल्लाह ताला जी दात बरकात ने दिला इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम के चूंजो पसंद फरमायो। हजरत इमाम आली मकाम हुजूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह साईं चार पाक न्याणियों अता फरमायो, टे पुट पाक अता फरमायो। न्याणियों उमर मानी ऐ शादी छू, पर मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा टे पुट पाक अल्लाह साईं नंढपण में वरी घुरायो। प्यारा मुसलमान भाइयों, मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो आखिरी फर्जंद हजरत सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम एक दफो इं थियो मदीने जा साईं वेठा, साईं जी हज में साजे पासे हजरत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जलवा फरोज हुआ, खाबे पासे हजरत सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जलवा फरोज हुआ। भई नजरा शहजादान जिब्राइल अलैहिस्सलाम लई आयो, अर्ज कयाई मदीने जा मीर अल्लाह पाक मुखे मोकलियो आ त तवां जी हज में ब शहजादा वेठा, इनन मां हिकु ओ मुखे हिकड़ो तवां रखो, हिकड़ो मुखे। अल्लाह जा महबूब सोच में पहजी विया। थोड़ी देर खां पोइ जिब्राइल अलैहिस्सलाम खे फरमायो, जिब्राइल मां पंहिंजो पुट इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह खे थो ॾियां, अल्लाह जे हवाले थो कयां। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, असांजा प्यारा महबूब पुट प्यारा हूंदा, ॾोटा बि प्यारा हूंदा, तव्हां इमाम हुसैन अलैहिस्सलाम रखो था, इब्राहिम अलैहिस्सलाम ॾियो था, इहो छा राज़ आहे? मुंहिंजे आका फरमायो जिब्राइल राज़ी हुआ त जे इब्राहिम अलैहिस्सलाम वेंदो त मुंहिंजूं अखियूं जुदाई में रोंदियूं ऐं ॿी बीमारियां रोंदी, पर जे हुसैन थो ॾियां त मां त रोंदुसि, पर मुंहिंजी फातिमा ज़हरा रोईंदी। मुंहिंजी न्याणी ख़ातून जन्नत जो रोअण मूंखां बर्दाश्त कोन थींदो। सुभान अल्लाह। अल्लाह जी पुट कुर्बान कयो। आखिरी पसंद हो साईं जो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह से वठियो। हाणे ज़ाहिर आहे पीढ़ी हलंदी आहे, मुनाफ़िक़न खे मौक़ो मिली वियो, काफ़रन खे मौक़ो मिली वियो, उहे ठठो लॻण लॻा। बाज़ारनि में मांडुनि ते दुकाननि ते चौकनि में ॻाल्हियूं करण लॻा त मुसलमाननि जो पैगंबर बेपीड़ियो थी वियो, हाणे संदसि नसब किथां हलंदो, पुट सभु अल्लाह वठी वियो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह जे महबूब खे जॾहिं इहे ॻाल्हियूं पहुतियूं, मदीने जा साईं ॾुखारा थी पिया। मदीने पाक में अल्लाह पाक जिब्राइल अलैहिस्सलाम खे मोकिलियो, जिब्राइल वञ मुंहिंजे महबूब खे हीअ सॼी सूरत खणी दिलासे तौर पर वञी मुंहिंजे दरबार पहुचा, मुंहिंजे हबीब खे सलाम चओ ऐं चओ अल्लाह पाक तो फरमाए, इन्ना आतोइना कल कौसर फसल्लि लिरब्बिक वन्हर, शान अकहु वल अबतर। मुंहिंजा मिठा महबूब गलती न कर, तव्हां सोचो न असां तोखे घणी औलाद ॾिनी आहे ऐं घणी औलाद ॾींदासीं। फसल्लि लिरब्बिक वन्हर, तव्हां नमाज़ पढ़ो, कुर्बानी कयो। इन शान अकहु वल अबतर। इहे मुनाफ़िक़, इहे काफ़िर जेके तुंहिंजे लाइ चई रहिया आहिनि त रसूलनि जो सरदार मुस्लमाननि जो पैगंबर बेपीड़ियो थी वियो, नसब कीअं हलंदो। मुंहिंजा प्यारा महबूब, इन्हनि जूं पीढ़ियूं तबाह बर्बाद थी वेंदियूं, इन्हनि जा घर वेड़ा बर्बाद थी वेंदा, इन्हनि जे ओताकुनि खे ताला लॻी वेंदा, इन्हनि जे क़ब्रनि जो नाम निशान कोन रहंदो, इन्हनि जी औलाद कान रहंदी, इन्हनि जो नसब ख़त्म थी वेंदो। पर प्यारा महबूब, मुंहिंजो अवां सां वाइदो आहे, मां पूरे जहान में तुंहिंजा बच्चा सैयद सगोरा आबाद फरमाईंदुसि। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे पीर, नारे
मुसलमान भाइयों अल्लाह ताला दी ज़ात बरकत फरमायो मुंजा राणा असां तोखे औलाद ॾिनी आ घणी ऐं ॾींदा ॾिनी आ उहा कहिड़ी आ उलमा इकराम फरमाइन था अल्लाह ताला दी ज़ात बाबरकात कुरान शरीफ में फरमायो अन्नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम अल्लाह से फरमाए तो ऐ मोमिनो मुझो नबी अवां के साखां वधीक वेझड़ो आ संदस घर वारियूं अवां मोमिनन जूं माउरूं आहिनि अदा ने नबी जूं घर वारियूं अज़वाज मुतहरात असां कलमे पढ़ण जूं माऊं थियूं त पोइ मदीने जो साईं असां जो छा सुभान अल्लाह रूहानी बाबू यानी मुंहिंजा बाबू तोखे नसब वारी औलाद ॾींदुसि पर हिन जन्नतुनि जे मथां कलमो पढ़ियो आहे ईमान आंदो आहे इहे बि सभु तुंहिंजा रूहानी पुट रूहानी नियाणियूं सुभान अल्लाह दोस्तो बाक़ी तुंहिंजी पीढ़ी अवां जो नसब पाक अहिड़ो हलंदो जो कई ॻोठ में जोख्या हूंदा त चांजा कोन हूंदा चांजा हूंदा रिंद कोन हूंदा रिंद हूंदा ख़ासकली कोन हूंदा इहे जेके बि क़ौमूं आहिनि किथे ॿ क़ौमूं हुंदियूं किथे टे हुंदियूं किथे हिकु हूंदी किथे चार हुंदियूं किथे पंज हुंदियूं त पंज कोन हुंदियूं पर मुंहिंजा राणा मां अहिड़ो सिलसिलो तुंहिंजी औलाद जो हलाईंदुसि जो हर ॻोठ में हर शहर में हर मुल्क में हर इलाके में हर जंगल जबल में अवां जा माइट अवां जी औलाद आबाद करे ॾेखारींदुसि सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर नारे हैदरी नारे हैदरी उलमाए अहले सुन्नत प्यारा मुसलमान भाइरो अज तव्हां दुनिया जो जायज़ो वठो हालांकि मदीने जे साईं जी औलाद इहा आहे मदीने पाक अरब पर बंगला वञो हिंदुस्तान वञो जिथे भी तव्हां वेंदो मुझे मुस्तफा जी औलाद तव्हांखे मिलंदी सुभान अल्लाह हाणे किथे रहियो आचार सालार ॻोठ किथे रहियो दरिया खान ॻोठ किथे रहियो ठट्टो किथे रहियो उमरकोट पर जिथे जिथे तव्हां वेंदा मुझे महबूब जा बचड़ा तव्हांखे मिलंदा ही अल्लाह से पंहिंजे हबीब सां वाइदो पूरो कयो प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जे हबीब आरो कयो मुंहिंजा मौला तुंहिंजो वाइदो सचो आहे तुंहिंजो कलमो तब्दील थियण वारो न आहे पर मुंहिंजा करीम रब अवां दुनिया जो जोड़ दुनिया जी सिस्टम जो सिस्टम अहिड़ो रखियो आहे जो हर पीढ़ी हलाईंदा आहियो पुट खां हर नसब हलाईंदा आहियो पुट खां मुंहिंजा ज़ाहिर पुट कोन रहिया पोइ हाणे तव्हां मुंहिंजी पीढ़ी कीअं हलाईंदा अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा महबूब अवां बियन वांगे न आयो बियन में तव्हां जो शान ॿियो आहे सोना शान तुंहिंजो शाही शरफ थियो सोना शान तुंहिंजो शाही शरफ थियो गाए गाए थका न पूरो हरफ थियो सोना शान तुंहिंजो सुभान अल्लाह मुझा बाबू तू बियन जिया नाई बियन जो पीढ़ियूं हलंदियूं पुटन खां अवां जी पीढ़ी हलाईंदुसि अवां जो नसब हलाईंदुसि अवां जी आखिरी न्याणी शहजादी सैयदा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा खां ऐं अहिड़ो नसब हलाईंदुसि अहिड़ी पीढ़ी हलाईंदुसि जो मुंहिंजा प्यारा दोस्तो क़यामत ताईं झट झंग में तुंहिंजा बचड़ा आबाद करे ॾेखारींदुसि सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो हाणे अल्लाह पाक पंहिंजे महबूब सां कयल वाइदो पूरो फरमाइण जे लाइ हज़रत मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु सैयदा तैयबा अम्मा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा के चूंडियो
ये बई दरिया पाण में मिलाया अल्लाह से फरमातो मरजल बहरैन ये बई दरिया जॾहिं असां मुंतखब फरमाया पोइ यखरुजु मिनहुमल लुलु वल मरजान जॾहिं असां अहिड़ा ॿई दरिया मिलाईंदा आहियूं त उन्हनि मंझां मोती ऐं मरजान पैदा कंदा आहियूं मरजान मोती खां मुराद उलमाए किराम फरमाइनि था इमाम हसन ऐं मरजान खां मुराद इमाम हुसैन सुभान अल्लाह बई शहजादा दुनिया में आया ऐं जॾहिं बई आया त ॿिन्ही जे अचनि इमाम हसन साईं रमज़ान जी 17 तारीख़ इमाम हुसैन शौबान जी 3-4 तारीख़ ते दुनिया में आया जॾहिं इमाम पाक आया त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हथन मुबारकन में खणी मस्जिद नबवी में आया फरमायो ऐ मुंहिंजा गुलामो अज वनी मुनाफिकन खे चओ काफरन खे चओ अवां पे चयो त मुसलमानन जे नबी जी पीढ़ी खत्म थी वई हाणे पीढ़ी कीअं हलंदी नसब कीअं हलंदो उन्हनि खे वञी चओ अल्लाह से मुंहिंजी पीढ़ी खे हलाइण जे लाइ अहिड़ा शहज़ादा अता फरमाया आहिनि सुभान अल्लाह हज़रत मौला अली साईं नाला रखिया इमाम हसन जो नालो रखी अमीर हमजो जेको हज़रत मौला अली साईं जो चाचो वरी इमाम हुसैन अलैहिस्सलाम आयो हज़रत अली साईं नालो रखियो जाफर तैयार भा जो नालो जीरो कई जे असां वट भी आ पी गुजारे वियो पुट खे पुट थींदो आ चवंदो आ बाबा जो नालो जीरो थो कयां जिंदा थो कयां इन ते पुट ते बाबा जो नालो थो रखां न्याणी आ त अम्मा जो नालो जीरो थो कयां या मामी जो या चाचे जो नाने जो ॾाॾे जो अहिड़े नमूने सां हज़रत मौला अली साईं इरादो फरमायो त मां वॾे पुट जो नालो रखी पंहिंजे चाचे जो नालो जीरो थो कयां नंढे पुट जो नाले सां मां हज़रत जाफर तैयार पंहिंजे भाउ शहीद जो नालो थो जिंदा कयां कुछ ॾिहाड़ा गुज़रिया अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया पाण फरमायूं हैदरे करार जी मुंहिंजा आका अली मां पाण कोन आयो आहियां अॼु उमिरि तो मूंखे रब जो हुकुम थियो आहे अल्लाह से मूंखे मोकिलियो आहे अल्लाह से तो फरमाए त तव्हां पंहिंजे बचनि जा जेके नाला रखिया आहिनि इहे तब्दील कयो ये नाला हटायो इन्हनि जा नाला मां रब पाण थो रखां मुंहिंजा महबूब अवां जा बि नाला मूं रखिया तूं मुंहिंजी पसंदि आई ऐं हे शहज़ादा तुंहिंजी पसंदि आहिनि मां अवां जो नालो पंहिंजे नाले मां कढियो हो मुंहिंजो नालो सुफ़तिया महमूद महमूद मां अवां जो नालो कढियो मुहम्मद सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं साईं जो नालो ॿुधो जिते भी ॿुधो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवजा कयो छो जो आका फरमायो त दुनिया में वॾे में वॾो बखील हो आ जेको मुंहिंजो नालो ॿुधे ऐं मूंते दुरूद न पढ़े वो वॾे में वॾो बखील आ मुंहिंजा दी दोस्तो अल्लाह पाक फरमायो मुंहिंजो नालो महमूद महमूद जी माना घणो सारायल ऐं अल्लाह से महमूद मां नालो कढियो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक पंहिंजे हबीब जो नालो रखियो उन जी माना आहे घणो सारायल जंहिंजी सारा खुटे न जंहिंजी तारीफ़ ख़त्म कान न थिए मुहम्मद रखियाई त आमिना जे लाल अल्लाह जी तारीफ़ शुरू कई अल्लाह जी हमद शुरू कई रब फरमायो मुंहिंजा महबूब तो मुंहिंजी तारीफ़ कई आ मां तुंहिंजो ॿियो नालो थो रखां अहमद अहमद जी माना तारीफ़ करण वारो मुहम्मद जंहिंजी तारीफ़ थिए ऐ मुंहिंजा मिठा महबूब मुंबई नाला महमूद मां कढियान क़यामत जे ॾिहाड़े तो वाइदो आ असा अय्यब असक रब्बुक मक़ाम महमूदा क़यामत जे ॾिहाड़े इहो सॼो मक़ाम महमूद तुंहिंजे हवाले कंदुसि मक़ाम महमूद ते विहारींदुसि मुंहिंजा दी दोस्तो बुज़ुर्गो अल्लाह पाक फरमायो राणा तुंहिंजा नाला बि मूं रखिया मां चाहियां थो तुंहिंजनि शहज़ादनि जा नाला बि मां रखां
बड़े जो नालो मुझे तरफा हसन रखो नंढे जो नालो हुसैन रखो मुझा महबूब जी अवा जा नाला मां महमूद मां कजा ये बिनी शहजादन जा नाला मूं रब पंहिंजे हुस्न मां कजा सुभान अल्लाह पंहिंजे हुस्न मां हसन जी माना बि सोनो हुसैन जी माना बि सोनो अल्लाह पाक पंहिंजे हुस्न मां ये बई नाला कढिया प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जा भी प्यारा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा अचो तो तवां के ब हदीसूं एडियूं ॿुधायां जो तवां हैरान थी वेंदा तवां मुजादी दोस्तो बुजुर्गो पाण चवंदो तो वाह हसन ने करीम ने वाह जो अवां जो शान ऐं मकाम सुभान अल्लाह सलात के बेरो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सहाबा किराम रिज़वानुल्लाह तआला अलैहिम अजमईन दा फरमायन अगी जी नमाज अगी जी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज शुरू कई इमाम हसन हुसैन साईं भई घर मुबारक मां निकली मस्जिद में आया जॾहिं मस्जिद में आया असां सिफ़ बजो बीठा हासी भई शहजादा आया ऐं असां जे विचों गुज़रण लॻा पर जेको न पियो हेॾे होॾे थिए त उनखे हथाणी हटाइनि पिया हटो असांखे नाने ॾे वञण ॾियो सुभान अल्लाह भई शहजादा सुफ़र मां निकिरी अल्लाह जे महबूब वटि वञी रसिया पर हाणे छा कयूं साईं करीम नमाज़ पिया पढ़नि ये बई शहजादा सुने हबीब जे बिनी पेरनि मजा बिनी पेरनि मुबारकनि मजा हिकिड़ो मुंहिंजा प्यारा अंदरां निकिरी हेॾे थो निकिरे ॿियो वरी हेॾे थो निकिरे ॿई ॼणा सुने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नमाज़ में उते खेॾनि पिया ख़ुशि बास लॻा पिया असां सोचो हाणे साईं सजदो कंदो पोइ छा सुभान अल्लाह जॾहिं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सजदे में विया इमाम हसन साईं हिन पासे कुल्ले मुबारक ते वेही रहियो हेॾा इमाम हुसैन वेही रहियो सुभान अल्लाह हाणे सोचो थी त साईं सचे मां उथंदो भई शहजादा किरंदा पर जॾहिं अल्लाह जे महबूब सजदे मां मथो मुबारक मथे खयो त ॿिन्ही हथनि सां पेरी ईअं करे इमाम हसन खे वरितऊं हेॾा विहारे वरी इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे वरितऊं हेॾा विहारे अल्लाह अकबर सुभान अल्लाह हाजी गुमंदा नमाज नमाज अपनी हली ते जवाब हिक रकअत पढ़जी वई ॿी रकअत में जबल जा माण्हू आ उते जबल मक्के मदीने जा जबल जा माण्हू हुआ मुसलमान उहे आया उन्हनि जो नज़ारो ॾिठो अॻियां त इमाम हसन हुसैन साईं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे नमाज में कॾहिं पेरनि मुबारक खां हेॾां गुज़रनि था हेॾां था गुज़रनि सजदो थो करे त मथां सवार थी विया उन्हनि आवाज़ूं ॾिनियूं छोकिरो हेॾां थियो नमाज़ पई हले परे थियो इहो हुननि ॻाल्हियूं कयूं जॾहिं नमाज़ पूरी थी मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ये केर हो जेके हसन ने करीम हिन खे मना करे रहिया सुभान अल्लाह ये केर हो असां सगोर अर्ज़ कयो सही असां कोन हासी पोयां के माण्हू आया उहे नवां माण्हू हा उन्हनि सॾ कया अल्लाह जे हबीब फरमायो उन्हनि खे सम्झाए जो नमाज़ असांजी आ क़ुरान असांजो आ कलमो असांजो आ दीन असांजो आ सभु कुझु असांजो आ इशारा करे हसन जे फरमायो उर्दू वारे शायर तर्जुमो कयो नबूवत इनके घर की है विलायत इनके घर की है इमामत इनके घर की है शहादत इनके घर की है गुनहगारों न घबराओ शफाअत इनके घर की है बरौज़ महशर गुनहगारों को बख्शवाना ये आदत इनके घर की है सुभान अल्लाह
मुझे महबूब अलैहिस्सलाम फरमायो तव्हां खे ख़बर हुजे हे मुजा ओए शहजादान इमाम हसन सैयदा ऐ इन मुझे बचड़े जे थरू बवजू क़ौम जंग खां बची वेंदियूं ऐं इमाम हुसैन जो करबला जे पिण में हिकड़ो सजदो करे सजी उम्मत जूं नमाज़ूं कबूल कराईंदो ऐं हिकड़े सजदे सां मुंहिंजी उम्मत जा बेड़ा पार फरमाईंदो सुभान अल्लाह पाक हुसैन जंहिंजे लाइ चवंदा कुल वेझड़ा थी वे वसंदो ककर हुसैनी कुल वेझड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी बी का बुगाल काने बी का बुगाल काने हित हलंदो ज़िक्र हुसैनी बी का बुगाल काने हित हलंदो ज़िक्र हुसैनी महबूब जे बचन मुँह कहीं खे तकस लगी आ महबूब जे बचन मुँह कहीं खे नकस लगी आ शहरियों में फिलूं छो न मनाईंदा जन्नते छपर हुसैनी कुल वेझड़ा थी वे हो हलंदो ज़िक्र हुसैनी कुल वेझड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी सुभान अल्लाह सलात के बेरो ते बी हजी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुस्लिम बायरो रवायत वारो केरा सही मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह बयान हाशमी जे अंदर लिखंदा पिया फरमान था तहकलबो अल्लाह जे महबूब जा शहजादा घर आडो घर जे अॻियां भई रांद खेड़ी रहिया हिकिड़ो उठ गुजरियो आहे उन उठ ते ॿिया अरबनि जा ॿार वेठा उहे घुमनि था इमाम हसन हुसैन साईं पुछो उठ किथां आंदो अथव चऊं असां किराए ते उठ कयो आहे भाड़े ते जे पाण वटि मलाखनि मेलनि में उठ ईंदार घोड़ा ईंदार चींगा पींघा ईंदार उहे मुंहिंजा प्यारा 5 10 25 50 100 वठी पोइ उहे कर लगराईंदार दोस्तों कमाईंदार एड़े नमूने सां उते अरब सगोरा उठ दींदा किराए ते उन किराए ते उठन ते बार घुमदा वेई इमाम हसन हुसैन साईं सलाह कई भई जाना शहजादा सलात कंट हलूं अम्मा जी जलवट अम्मा जी खाली तैयार छूं अज अम्मा कपड़ा पहराए सुरमू लगाए वार फणाए हलूं था बिनी जहानन जे सरदार नाने मदीने जे मीर वट असां वारुता कयूं नाना साईं असां के को किराए भाड़े ते उठ करे रे असां उठ ते सवार थी मदीने जा बाग भी घुमो जबल घुमो ऐ मदीने जो शहर घुमो सुभान अल्लाह वो मदीनो जेको वसन था नूर जा बदल सुभान अल्लाह जित वसन था नूर जा बदल मिसल शबी नम मदीने में खुशी में खल्क सारी आ खुशी में खल्क सारी आ न गणती गम मदीने में वसन था नूर जा सुभान अल्लाह से नूर शाह जी पिड़ में जबल जी चोटी ते वेठा मंजर अड़ो आ जो जबल सुभान अल्लाह शेर पढ़ा दो गर्दी पढ़ायो इंशाअल्लाह कहीं न कहीं दुआ खुदा कबूल कर दो इंशाअल्लाह मोहि जा मोहि जा अल्लाह साईं
मुझो आरज़ू ही घाई या आरज़ू सीने में मुझो घर बने मदीने में मुझो मौत छे मदीने में जो मुहिजा अल्लाह साईं मुहिजा अल्लाह साईं मुझो आरज़ू ही अखाई या आरज़ू सीने में मुझो घर बने मदीने में मुहिजा अल्लाह साईं नबवी हरम अंदर में मुझो पढ़ब जनाज़ो नबवी हरम अंदर में मुझो पढ़न जनाज़ो ओए जन्नतुल बकी में मदफून कल जनाज़ो या बाछड़ी तो चाहे ॿियो को अमल ना है कमज़ोर मुँह मिस्कीन में मुहिजा अल्लाह साईं मुहिजा अल्लाह साईं मुझो आरज़ू ही अखाई या आरज़ू सीने में मुझो घर बने मदीने में मुहिजा अल्लाह साईं तैयार थी सोने हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम आया हिकिड़ो हेॾा वेठो हिकिड़ो हेॾा महबूब समझी विया यानी बुझी खामोशी इख्तियार कयूं अज खणी त को अंगल आया को सवाल खणी आया सोना खामोश इमाम हुसैन अलैहिस्सलाम नंढड़ो साईं जी तवज्जा पाण ॾे करण ॾेला हे पंज आंगलियूं गॾु करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे इशारो था कनि असां ॾे निहा असां मां ख़बरूं कढ मुंहिंजा महबूब मुर्की पिया सोने जे मुर्कण तां सदके सुभान अल्लाह ओ महबूब दुनिया जा हिक पासे मुझो मदनी ढोलन हिक पासे सुभान अल्लाह उन्हनि सभिनी जूं ॿोलियूं हिक पासे मुझे अरबीअ जो ॿोलन हिक पासे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलैखा हुई याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलैखा हुई यूसुफ जो घुंड खोल हिक पासे यूसुफ जो घुंड खोलण हिक पासे मुझे मदनीअ जो मुर्कण हिक पासे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर नारे हैदरी हाजी खमन चाचो सुभान अल्लाह चवे बाकी मुल्क में खामोशी लगी सुभान अल्लाह पर जोर से हाथ मथे खणी जो सुभान अल्लाह तो सुभान अल्लाह तो अलाए तवा के जबल जी सीढ़ी ठकाए वदो अलाए हेडो जो मथे चढ़ी आया सोचींदा हुंदा लहंदा जी चाड़ियो वा इंशाअल्लाह प्यारा मुसलमान भाईरो घुंड खोलण शायद अमा समझी गाल कर जने हजरत यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जे शहर में आयो त साईं एडो हसीन हो एतरो अल्लाह से हुस्न दिनो जो 70,000 मानू साईं के ॾिसी बेहोश थी सुभान अल्लाह यूसुफ अलैहिस्सलाम वो अल्लाह से फरमायो यूसुफ हाने हिकिड़ो कम कर ये तो के ॾिसी कोन सघंदा तू हसीन आई हाने पंहिंजे चेहरे ते कपड़ो पा
अहिड़े नमूने कपिड़ो पोइ साईं कपिड़ो पाईंदा जॾहिं मिस्र में दुकार आयो अटो अन्न खुटी वियो राशन पानी खुटी विया माण्हू आया हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम वटि अल्लाह जा नबी असांजी मदद फरमा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम बरकातो नमाज नफल पढ़ी अल्लाह खे अर्ज़ कयो रब रिज़्क़ ॾियण वारो तू आई खाराइण पियारण वारो तू आई वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा व यअलम मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिन मुबीन सुभान अल्लाह राज करब तू आई बेटा साहब आयत जो तर्जुमो कयो चनी दाद नबिज तनी तुंजो आसरो उभारी सिज अवल दी उन्हन जो सुभान अल्लाह अल्लाह जे नबी यूसुफ अलैहिस्सलाम मालिक खरा क्या वारो तू आई हे मानू मुखा अटो अनु भरण आया मां छा जवाब दियां अल्लाह पाक फरमायो मुजा नबी यूसुफ अलैहिस्सलाम असां तोखे हुस्न ॾिनो आ एड़ो तोखे हसीन बनायो आ जो तुझे चेहरे ते कपड़ो आ हां हिय कर सजो कपड़ो न हटा इनके चोंदा झुंड भी घुंड भी पा झुंड चोंदा हाने हिय कर जेको तोखा अटो अन्न घुरण अचे त सजो ही झुंड न ला सिर्फ थोड़ो पला खणी जेडे निहारी दे उनके 3 महीना भूख उन कान लगदी सुभान अल्लाह हाने सेमिया में रहमतुल्लाह अलैहि या गाल तो करे त यूसुफ जो घुंड खोलन एक पासे मुझे मदनिया जो मुरकल एक पासे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत यूसुफ घुंड खणे पल्लो हटाए त 3 महीना भूख वञ रही वञे जन मुझे हबीब खे दिल सां ॾिठो खुदा जो कसम भूख वञ रही सुभान अल्लाह तेरे चेहरे को देख कर सब गम दूर होता है तेरे कदमों से बर्बाद घर आबाद होता है सुभान अल्लाह अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुरकन था फरमाइन था मां समझी वियो आहियां त ॿई शहजादा को सवाल खणी आया जी अज असां किराए बारे ते उठ घुराए रे असां इरादो कयो आ मदीनो घुमऊं जबल ॾिसूं बाग घुमऊं शहर घुमऊं अल्लाह जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो शहजादो तवां ॿई जन्नती जवाननि जा सरदार आयो उठ ते तवां कोन ठहंदो तवां जे ला सवारी भी का सरदार हुजे अर्ज कयाऊं उहा सवारी केड़ी आ मुझे आका पंहिंजे तरफ इशारो कयो सोना हसनैन करीमैन अवां जन्नती जवाननि जा सरदार आयो ऐ मां वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मां बिनी जान जो सरदार आया जखरे जहड़ो जवान अदा दिसा कोन देह में मोहन मिलनी मुरसली सरस संदस शान फकान काब कौसैन औ अदना मुयस्सर छस मकान वो आगे जो एहसान जई हादी मेरम हरो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जे महबूब फरमायो मां तव्हां जी सवारी अचो
इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो नाना साईं हो जेके असां उन्हनि में त महारो हे ॿार वजन था पोइ हीअं था वारीनि त हीअं थो वरे हेॾां था मोड़नि त हेॾां थो मुड़े अवां में त महार आहे कोन पोइ असां अवां खे कीअं हेॾां होॾां वराईंदासीं अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मुंहिंजा शहज़ादो हिन पासे वारा मुंहिंजा ज़ुल्फ इमाम हसन जूं महारूं हेॾा वारा मुंहिंजा ज़ुल्फ तो हुसैन जूं महारूं हे उहे महारूं जिन जो रब कसम खयो आहे वल्लैल इज़ा सजा सुभान अल्लाह मूंखे तुंहिंजे ज़ुल्फनि जो कसम हमायूं शरीफ वारो बुजुर्ग रहमतुल्लाह अलैह साईं अब्दुल गफूर मियां जो फरमाए तुझे जुल्फ जे बंद कमंद विदा तुझे जुल्फ जे बंद कमंद विदा हिक हैरान हजार जन नूर दिठो नकाब मजा से नरवल उठी ख्वाब मजा जन नूर दिठो नकाब मजा से नरवल दरस बिरह जे बाब मझा दर वन हजार ईमान रगो दर वन हजार ईमान रगो कई अबरू ते शहीद कया कई नाज मजीद कया कई नाज मजीद मुरीद कया और नाने दीद खरीद कया रे नाने दीद खरीद कया मसीहान हजार रे मानर गो साईं वेठा इमाम हुसैन अलैहिस्सलाम अर्ज़ तो करे नाना साईं पो भाड़ो केतिरो लॻंदो किरायो साईं फरमायो अवां किरायो कोन्हे किरायो वठंदुसि पर हिन सूरत में जॾहिं अवां ॿई मुंहिंजे कुलनि ते सवार थी वेंदो मुंहिंजे ज़ुल्फनि जो सहारो वठंदो मां उथी बीहंदुसि हलंदुसि हिकिड़ी नंढड़ी दुआ घुरंदुसि दुआ मां घुरंदुसि आमीन तव्हां चइजो सभु किरायो अदा थी वियो सुभान अल्लाह हाणे ॿई शहज़ादा सोने हबीब जी कुलल मुबारकन जे सवार थिया साईं जे ज़ुल्फनि जो सहारो वरितो अल्लाह जा बाबू पहुची बीठा अल्लाह अल्लाह अॼु वो नज़ारो आहे जो सभु मलाइक इबादत छॾे हिन नज़ारे खे वेठा ॾिसण वाह जो मंज़र आहे मुजादी दोस्तों बुजुर्गो मिठाई साहब फरमाए तो किथां आयो काफ़िलो जी तरह मुजारी तोड़ सिंगारियां सैयद चे करहो मुझा कोड हाणे लख लहे पई लोड जीजा तन जतन जी सुभान अल्लाह अल्लाह जा महबूब पहुची बीठा इमाम हुसैन अलैहिस्सलाम अर्ज़ तो करे नाना साईं दुआ हाणे घुरंदो
या विच सफर में घुरंदो या वापसी ते घुरंदो अल्लाह जे हबीब फरमायो दुआ जो कमाने लाए था चनियो दुआ खां बाद फारग थी मां तवां के जबल देखारा त ही केड़ो जबल आ ही केड़ो जबल आ ही केड़ो बाग आ ही छाजो बाग आ मदीनो घुमाया मुजा शहजादो दुआ हाने था घुरो अल्लाह जे हबीब हथरा खया दुआ सुभान अल्लाह दुआ महबूबन घुरी मुजादी दोस्तो सवार सने में करीम चा दुआ जे सदके इन्हीं मंजर जे सदके असा गुनहगार जा रब बेड़ा पार फरमाया सुभान अल्लाह अने सुने हबीब दुआ करी घुरी मुजा पाक रब अज सवार भी बेमिसाल सवारी भी बेमिसाला मंजर भी अजीबा मुझा पाक रब हसने रे करीमैन जे सदके मां रसूलुल्लाह जे सदके अज हिन मंजर जे सदके मुझी उम्मत जो बेड़ो पार फरमा सुभान अल्लाह ए इमाम हसन हुसैन आमीन अल्लाहुम्मा आमीन अल्लाहुम्मा आमीन क्या फरमाए हेठ उम्मत मुझा प्यारा मदीने वाला पर सभई ये प्या चवन अज तार मां बेड़ो तरो मुहिजा मिठा तू ही दे करे मदर दव्या अज वारो भरो मुहिजा मिठा तू ही दे हबश जो बिलाल सुने हबीब जी खिदमत में आयो रब बेड़ा पारे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हबश जो रहा कुआ मुझे महबूब जी मोहब्बत सुने हबीब जे इश्क जे सदके ओ मुझा प्यारा अल्लाह ओ मकाम नहीं छड़ियो जो क़यामत वारे दिहाड़े बिहिश्त में जने बिलाल ही दो हजरत बिलाल जो कारो कलर लाए इन मजा तिर ठंडा ये तिर हूरन जे गलन ते लगदा तने हूरन जो हुस्न मुकम्मल थी दो सुभान अल्लाह हजरत बिलाल छा बिलाल ऐ छा करम करम वा वा सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरो मुझा मिठा तुझे करे सही दुआ पे गुरा हसने ने करीमैन आमीन क्या फरमाए जदे दुआ खत्म थी तो इमाम हुसैन अलैहिस्सलाम नाना सही के जो चवे नाना असां ठान तो उठ हलंदा तो लोडा कइदा तवा तो लोडो ही कोन था अल्लाह जे महबूब हसने ने करीमैन खे खुश करने देला अछरा तू पान खे पान लुटन था मदीने जा बाग घूमी मदीने जा जबल घूमी जदे शहर बाजार में आया अल्लाह अकबर यो सोनो अजीब मंजर दसी मदीने जा मानू चवन पया हसने ने करीमैन अमा के मुबारक हुजन वहां जी अमा के सवारी मिलिया अल्लाह जे हबीब फरमायो न न ये जो मदीने जा वीर अमा के मुबारक वहां जी अमा के सवारी मिलियो है सुभान अल्लाह एक मां छमुवल तुझी अखड़न जो एक मां छमुवल
तुझी अखड़ियन जो वॾा मर्द मथे रब थई मारे वॾा मर्द मथे रब थई मारे हर चौक ते रोअंदे रड़ंदे ॾिठम हर चौक ते रोअंदे रड़ंदे ॾिठम साईं दाना हथले रब थई मारे साईं दाना हथले रब थई मारे के चवन महफिल हसीन तुझी महफिल हसीन तुझी तुझा हसीन माना मीर पीर नाने बिना बिकाना महफिल हसीन तुझी महफिल हसीन तुझी तुझा हसीन माना मीर पीर नाने बिना बिकाना महफिल हसीन तुझी ॾाढा वॾा शिकारी आया शिकार थी विया ॾाढा वॾा शिकारी आया शिकार थी विया आया हुआ खरीदण पर मुलाक पीरा आया हुआ खरीदण पर मुलाक पीरा हे व्यापार तुझा जानी हे व्यापार तुझा जानी थाने कलनुमाना महफिल हसीन तुझी सुभान अल्लाह अल्लाह जा महबूब मदीने जो सैर कंदे जने विच बाजार चौक में पता अल्लाह अल्लाह दिसण वारो मंजर हुयो छा त सूरत हुयो अज जन्नती जवान सवारन ऐं बिनी जानन जो सरदार उन्हनि सरदारन जी सवारी बणियो आ पिटाई साहब फरमाईंदो आ बारो चल बानी बानी छोरी छड़ी छपरी है बारो चल बानी बानी छोरी छड़ी छपरी है जानब जहड़ो जग में मियां जानब जहड़ो जग में मियां चंड चवाए सच ये मठो मूर न भाई कदे उभरी सनलो कदे उभरी गट जेको मों में बरई थो मच पदम न भाया जे चंड चवाए मठो मूर कदी उभरी सनलो कदी उभरी गच नाचू क्यों लक तुम्हें नाहे पेशानी पीर दी है जानब जहड़ो जग में मियां नाहे को सानी
छोरी 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 छप सुभान अल्लाह छोरी छोरी ओ पोयो कंदी असी पुनल जोनियो पोयो कंदी असी पुनल जोनियो समरजनी नसार होत हमारे तीतन करे छे छपर में वो पुनली नो पुछी दीरी जरियान लजे मजलती फटे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मानू मोए खाबाद तकड़ कन तमाम खन खन वाई बात में मंजिल कन मुकाम लटे लोड़े लती तुझे लटा कन नीला मोला ओ मोट मदीने जा जाम आसी तुझे पोरियो कंदियस उनल जोनिया भरी जुस पानी पानी छोरी छड़े छोरी छोरी अदियो अदियो शाह लती घोटी छोरी चौक बाजार मुझा प्यारा प्यारा मानू हैरान थी अखियूं लगी वयूं एड़ो मंजर उन्हनि कॾहिं बि कोन ॾिठो अल्लाह जा महबूब वेही रहिया इमाम हसन हेॾां इमाम हुसैन हेॾां लथा अल्लाह जे हबीब ॿिन्हिनि जा हथ मथे खणी फरमायूं मन अहब्बनी जिन जी मूसा मोहब्बत जिन जी हिननि शहजादनि सां मोहब्बत हिननि जी अम्मा हिननि जे बाबा सां मोहब्बत क़यामत जे ॾियारे उहे रसूलुल्लाह जा पाड़ेसी सुभान अल्लाह उहे मुंहिंजा रफ़ीक़ हूंदा फरमायूं व मम्मा तअला हुब्बि आलि मुहम्मद मात मुमिना जेको आल बैत सां मोहब्बत रखंदो उन्हनि जी इज़त कंदो जॾहिं दुनिया मां वेंदो त उन जी ज़ुबान ते अल्लाह से कलमो जारी करे छॾींदो सुभान अल्लाह व मम्मा अला हुब्बि आलि मुहम्मद मात शहीदा जिन जी आल बैत सां मोहब्बत उन्हनि जी इज़त करण वारा ताज़ीम करण वारा ज़िक्र जूं महफ़िलूं मल्हाइण वारा इमाम हुसैन खे यादि करण वारा इमाम हसन खे यादि करण वारा मुंहिंजे हैदर जो ज़िक्र करण वारा सैयदा फातिमा ज़हरा जो ज़िक्र करण वारा शरई तौर पर ऐ मुंहिंजा उम्मतियो जॾहिं मरी वेंदा गुज़ारे वेंदा त क़यामत जे ॾींहुं शहीदनि सां गॾु रब उन्हनि खे उथारे सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो हसनैन करीमैन रज़ी अल्लाह तआला अन्हुमा उहे शान वारा जवान हिक दफ़ो दोज़ख चयो दोज़ख चयो जन्नत खे बीस ते के आऊं तो सुठो आया भलो आया बीस ते तू छा में भलो तो वो बाहे अंगार छा में भलो कि वडा वडा बादशाह सब मुंह में नमरूद हामान कारून
शद्दाद, अबू जहल, अबू लहब, ये वला वला अड़बंग बादशाह मुंह में ईंदा बेइज्जत खामोश थियो। अल्लाह से जिब्रील खे मोकिलियो, जिब्रील वन बेइज्जत खे जो दोज़ख के जवाब दे त तोखे ये मुबारक मुखे इमाम हसन हुसैन मुबारक। सुभान अल्लाह। मुझे ला उहे जने क़यामत जेडी बेइज्जत जो दर खुलंदो बेइज्जत अल्लाह खे अर्ज़ करो मौला तो मुसा वायदो कयो त बिन सुसूनन सां बिन थंबलन सां तुझे हुस्न जो हुस्न में इजाफो कंदो वे कदे ईंदा अल्लाह से इमाम हसन हुसैन के सामू कंदो फरमाइंदो ए बेइज्जत तुझे हुस्न जा ही भई थंबला जने इमाम हसन हुसैन बेइज्जत में दाखिल थींदा इमाम पाकन जे दाखिल थियण सां बेइज्जत जो हुस्न मुकम्मल थींदो। सुभान अल्लाह। उहे शहजादा मुजाहिद दोस्तों 1.5 कलाक सादा यो पर हिकड़ी झलक करबला दोस्तों सुनो इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मुझे महबूब जो प्यारो मुझे हबीब करीम जो तारो ऐ खुशबूदार गुल जॾहिं सोने इमाम हुसैन खे कुंज लॻंदी इमाम हसन हिकु दफ़ो सफ़र में विया सफ़र में अम्मा ख़ातून जन्नत सलामुल्लाह अलैहा पर्दे में गॾा ओचितो रोअण जो आवाज़ आयो मोहम्मद फरमायो केर था रोअण शहज़ादा जी छा था घुरनि पाणी कोन्हे कुंज लॻी साईं फरमायो इमाम हसन मूंखे इमाम हसन ॾिनो सोने इमाम हसन जी वात मुबारक में पंहिंजी ज़ुबान विधी जिस दिन धो न छो चूसींदा रहा जॾहिं इमाम हसन साईं ख़ामोश थियो मोटाए ॾिनो खेमे में खणी वञो अम्मा जे हवाले कयो हुसैन इमाम हुसैन खे वठी खणी अचो इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे खणी आया इमाम हुसैन जे वात मुबारक में भी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़ुबान मुबारक विधी तेसि ताईं चूसींदा रहा चूसींदा ढो थी वियो उन खां बाद चुप थी विया ख़ामोश थी विया महबूब फरमायो वञी खैमे में हवाले करे अचो इमाम हुसैन खणी आया अहिड़ा प्यारा सोनो हुसैन अञा प्यारो पर जॾहिं ॼाओ तॾहिं खां मुंहिंजे महबूब करीम कन मुबारक में सिधे कन में बांग चई उबजे कन में खाॿे पासे तकबीर चई फरमायो प्यारा हुसैन आदान मुंह ॾेई छॾिया तकबीर मुंह पढ़ी छॾिया पुट नमाज़ बि अहिड़ी पढ़जा जहिड़ी बांग जहिड़ी तकबीर उनखे मुंह चयो आहे इमाम पाक इशारनि में ज़बाने हाल सां अर्ज़ कयो ना कोई नमाज पढ़ता है मस्जिद में कोई मेहराब मिंबर में कोई काबे की साये में तेरा हुसैन नमाज अदा करेगा तलवारों के साये में नाना साईं दुआ कजे को मस्जिद में को मेहराब में को काबे जी साई में हुसैन इश्क जी नमाज करबला जे मैदान में तलवारों जे साई में 121 तीर लगल हूंदा 40 तलवारूं लगल हूंदियूं 32 भाला लगल हूंदा मगर मुंहिंजा नाना तुझो हुसैन जॾहिं बि आबांग ॿुधंदो करबला जे मैदान में जंग छॾे जहिड़ो हाल हबीबा तेरो पेश प्रिया तुझो पाक शहजादो सिर सजदे में रखी साबित कंदो त रब अॼु बि मूंखे अली अस्कर यादि न आहे कासिम घोट यादि न आहे अॼु बि मूंखे सकीना जी उन यादि न आहे मौला तो जेको क़ुरान में फरमायो युहिब्बूनहुम बिल्लाह वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह रब तो दुनिया वारा खे चयो त अवां बि इश्क जी दावा था कयो पर मुंहिंजनि आशिक़नि जी तारीख़ पढ़ो मुंहिंजे आशिक़नि जो मुतालो कयो वो दास्तान भी पढ़ो मुंहिंजा पाक रब अॼु मां वो दास्तान छॾे थो वञा करबला जे मैदान में अगर के मुंहिंजा पुट शहीद थी पिया भाणे जा भाई जा ज़मीने करबला पर फातिमा के फूल बिखरे हैं ज़मीने करबला पर फातिमा के फूल बिखरे हैं शहीदों की बरकत से ये पूरा
पूरा जंगल महकता है। बोला करबला में मुझा सगा भाई क्या भानेजा सोटर शहीद छाप्यान उहे मुखे याद ना है वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बल्लाह तुझो फरमाना त मोमिन मूसा सख्त मोहब्बत कंदो आ अज मां हुसैन नाने जी उम्मत खे पैगाम दियो तो वञा त खुदा सां मोहब्बत ही कबी सब्र ही कबो आ पान आजान जो आवाज मुझी घोड़े का हेठ आया शिमर लईन डोलियो साईं फरमायो शिमरा पलीत एडो बात तुम्हें अग में अची आ तो तोखे ख़बर ॾिया हाने नमाज जो टाइम आ जिंदगी में हुसैन जी हिक नमाज कज़ा हिक नमाज कज़ा काने का पोइते हटी भी अज हिकड़ो ही सजदो रब दरबार में अदा कर जैसा उम्मत जा बेड़ा तारी उम्मत जो सभई नमाज कबूल कर सुभान अल्लाह सुने आका हुसैन मुझा प्यारा काबे दे रुक करे अल्लाह जी दरबार में यो तसव्वुर पेश करे अल्लाहु अकबर ची सजदे में जो वने त अमा जा आशिक हजार अमा जा आशिक हजार सैयद यारी कबूल पेश असल खाया आवाजी बानी असल खाया आवाजी बानी ये बंदगी कबूल पेशल ये पन कबूल पेशल आवाजा आशिक आवाजा आशिक हजार सैयद यारी कबूल पेशल सैयद यारी कबूल पेशल अल्लाह खुदा सो अखड़ल सवात सुनो अञा कहीं दे ॾिठो ई न आहे अञा कहीं दे ॾिठो ई न आहे झुरे झिजे पई अव्हां जी सिक में ये दिल बेचारी कबूल पेशल ये दिल बेचारी कबूल पेशल नसीब हिन जमायत जा हबीब आहल हमारे हथ में नसीब हिन जमायत जा हुसैन आहल हमारे हथ बनियो कनीज हमारे दर्दी दिया बुहारी कबूल पेशल दिया बुहारी कबूल पेशल सुभान अल्लाह इमाम पाक सज्जे में वया सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला मथों आवाज आयो अल्लाह से शाबकार फरमायो हुसैन तुझे सब्र के सलाम तुझे इश्क के सलाम मदीने दे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुहानी तौर पर जलवा फरोश जा वाह मुझा बतरा हुसैन वाह शहजादा हुसैन तो मुझे खानदान जो नालो रोशन करे छड़ियो तो भरम रखियो बाबा हुसैन तो चार चंड लगाए छड़िया सोना हुसैन सब्र करे इश्क जो मुदायरो करे तोर काट कायम कयो आ हाने मां नानी जी दुआ है क़यामत ताईं रब तुझो जिक्र बंद कोन कंदो तुझे नाले ते हलीम जूं देगियूं रखियूं तुझे नाले ते नजराना थींदा तुझे नाले ते दुआऊं जूं हथ हूंदा सभी नूं लॻंदियूं तुझो जिक्र हूंदो तुझो महफ़िलूं क़ाइम हूंदियूं
अम्मा खातून जन्नत शाबाशी दी, हैदर सोने शाबाशी दी, इमाम हसन साईं शाबाशी दी, अल्लाह पाक ही शाबाशी दी। और तुझे आशिक फरमायो कि इस नवासे की हिम्मत पर मुस्तफा को नाज है, इसके बाजू की कुव्वत पर मुर्तदा को नाज है। अरे सजदे तो औरू ने किए, इसका नया अंदाज है। हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। सुभान अल्लाह। हदीस पाक में तो मैदान बदर में जरे अली शेर खुदा तलवार हलाई तो गैबी आवाज आयो, ऐ शाबाशी मिली केड़ी, अल्लाह जे तरफ ला फता इल्ला अली, ला सैफ इल्ला जुल्फकार। सुभान अल्लाह। बचो आवाज आयो गैबी अली जड़ो जवान कोने, ऐ जुल्फकार जेड़ी का तलवार। आज करबला में रब इमाम हुसैन के भी शाबाशी दी, तो वाह सोना वाह हुसैन मैदान खट्टी में सब्र सलाम कयो, इश्क सलाम कयो मुझे पाक हुसैन के। अल्लाह साईं इमाम पाक जा दर्जात बुलंद फरमाए, संदस जिक्र अज़कार जे सदके असां जी अल्लाह बख्शिश मग़फ़िरत फरमाए, असां जो खातमु बिल ईमान फरमाए। सोने हुसैन आखिर वक्त अल्लाह सां मोहब्बत जो इज़हार कयो, आखिरी वक्त में भी न बचड़ा याद हा न कुछ, नमाज भांग जो आवाज आयो, जड़ो हाल हो सर सजदे में रखी अल्लाह सां मोहब्बत जो इज़हार कयाई। दोस्तों नमाज पढ़ो, पाण खे चंगो बनायो, नेक बनायो, हयाती ते भरवसो नाहे। जनी प्यार देई, जनी प्यार देई, कयो जवान पाले, कयो से हल्या व्या कबर के हवाले। जनी प्यार देई, जनी प्यार देई, कयो जवान पाले, कयो से हल्या व्या कबर के हवाले। जनी प्यार देई, जनाजे में आया भरे पैर पांधी, जनाजे में आया भरे पैर पांधी, सदा जन सिंगारो बन्या शेई कांधी, सदा जन सिंगारो बन्या शेई कांधी। यही जाम खत्मा, यही जाम खत्मा, ओ जटी खाक डाले, जनी प्यार देई, कयो जान पाले, जनी प्यार देई। कदे सिर मुझे ते ला कख थे सठाऊं, कदे सिर मुझे ते ला कख थे सठाऊं, मगर अज तलाशो मिठू ॾई लकियाऊं, मगर अज तलाशो मिठू ॾई लकियाऊं। वॾी मेहरबानी, वॾी मेहरबानी, ओ भैया पाल पाले, जनी प्यार देई, कयो जान पाले, कयो से हल्या व्या कबर जे हवाले। हयाती ते भरवसो नाहे, नेक अमल कयो, चंगा अमल कयो, ॾिसो हल हला लगी पई आ, वारो वारो लॻो पियो आ। खिलायो थे दिल से, खिलायो थे दिल से, खिलायो थे दिल से रुआरे हल्या व्या
खिलायो थे जल से, खिलायो थे जल से रुआरे हलाव्या मिठा मोर मानू अज विसारे रलिया रजा सान रब जे ओथिया से रवाना रजा सान रब जे थिया से रवाना परे प्यार वारन अजा आसताना परे प्यार वारन अजा आसताना सुती सूरवारी सुती सूरवारी प्यारे हजारा ओ मिठा मोर राणू अज विसारे हजारा मिठा मोर राणू अज विसारे हजारा अञा दोस्तन जी कुछ फरमाइश वो हमारी खिदमत में अर्ज कयां ओ मुझी दर जवदी दिल रो नखड़ो जे हो अचनी नथा तपमा छा मुझी दर जवदी दिल रो नखड़ो जे हो अचनी नथा तपमा छा कई काश दक गनिया पमकम कई काश दक गनिया पमकम जे हो पुज नी नथा तपमा छा मुझी दर दवंदी दिल रो नखड़ू जे हो अचनी नथा तपमा छा तो पाण दिल फासाई कुर्बन में कुही वही कासाई तो पाण दिल फासाई कुर्बन में कुही वही कासाई रुआ छोड़ो या घड़ो अज मोर कनी नथा तपमा छा मुझी दर जवदी दिल रो नखड़ो मुझी दर जवदी दिल रो नखड़ो जे हो अचनी नथा तपमा छा कई काश दक गनिया पमकम जे हो पुज नी नथा तपमा छा ओ बेवस त उठल भार छॾिया बेवस त उठल भार छॾिया असां यार जे वस हरे हाल छॾिया बेवस त उठल भार छॾिया असां यार जे वस जवान कया ओ रुआ छोरो या घणो रुआ छोरो या घणो अज ॾिसणी नथा तपमा छा कयां अज ॾिसणी नथा तपमा छा कयां कहिड़ा हाजी सफ़र जवां लथिया सजणनि खे ॾिठे साल थिया ओ कहिड़ा हाजी सफ़र जा लथिया